वेलकम बैक नाज़रीन। अफ़सोसनाक ख़बर मां ॾींदा हलूं। नई दिल्ली जे बेनज़ीर कॉलोनी में घर मां औरत जो लाश अचण वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। ज़किया मीरानी खे मुड़ुस पारां कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। अव्हां खे अफ़सोसनाक ख़बर बाबति अपडेट पिया कयूं। पुलिस जो चवणु आहे त औरत खे पंहिंजे मुड़ुस मोबाइल ते ॻाल्हाइण तां क़त्ल कयो आहे। ज़रियनि मूजिबि मामले खे लह मिटी करण लाइ बासर सरगर्म थी विया आहिनि। आख़िर अफ़सोसनाक ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। नई दिल्ली जे बेनज़ीर कॉलोनी में घर मां औरत जो लाश हथ अचण वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। ज़किया मीरानी खे मुड़ुस पारां कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत खे पंहिंजे मुड़ुस मोबाइल ते ॻाल्हाइण तां क़त्ल कयो आहे। ज़रियनि जे मूजिबि मामले खे लह मिटी करण लाइ बासर सरगर्म थी विया आहिनि। आख़िर आगाह कयूं पिया। नई दिल्ली जे बेनज़ीर कॉलोनी में घर मां औरत जे लाश हथ अचण वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। नई दौर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सलीम सोलंकी लाइन ते मौजूदु आहे। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? नवंदुर शहर जे बेनज़ीर कॉलोनी जे घर मां औरत जो राति लाश हथायो, उनजो जेको मामिलो आहे उहो नओं रुख़ अख़्तियार करे वियो आहे। औरत ज़किया मीरानी खे मुड़ुस अर्ज़ मोहम्मद पारां कारह जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। मक़तूला औरत जो मुड़ुस जेको आहे उहो फरार थी वियो आहे। जंहिं औरत जो लाश उहो पोस्टमार्टम करण बाद ॿाहिरि उहो सकर खणाए विया। औरत ज़किया मीरानी खे संदसि मुड़ुस अर्ज़ मोहम्मद मोबाइल फ़ोन ते जेको आहे ॻाल्हाइण तां तशदुद करण बाद क़त्ल कयो आहे। उन हवाले सां SHO शाहिद मेमन जो चवणो त जवाबदार अर्ज़ मोहम्मद फरार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा जारी आहिनि ऐं कार्रवाई कयूं था जंहिं ते जेको आहे त हुनखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त ज़रियनि वटां इहो बि मालूम थियो आहे त औरत जे क़त्ल वाक़े खे लह मिटी करण लाइ बासर पुलिस सां लहचड़ में अची विया आहिनि ऐं पुलिस खे हुन ॾिस में गॾु रिश्वत पिणु ॾिनी वई आहे, जंहिं करे हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आहे अची सघी। जी ठीकु आहे सलीम, वरी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण जे लाइ।